लखी गुलाम शाह शहर में अनवर अली खान मुगल मेमोरियल मेडिकल सेंटर जो MNA गौस बख्श खान महर संगे बुनियाद जो इफ्तिताह कयो। उन हवाले सां ॾिसूं था हिदायतुल्ला महर जी रिपोर्ट। लखी गुलाम शाह शहर में अनवर अली खान मुगल मेमोरियल मेडिकल सेंटर जो MNA गौस बख्श खान महर संग बुनियाद जो इफ्तिताह कयो। मेडिकल सेंटर जो इफ्तिताही तकरीबन डॉक्टर शरफ अली शाह, डॉक्टर अजीज़ अहमद महर, ईरान खान मुगल, मौला बख्श मेमन, लाला काज़म खान मुगल, सैयद आबिद शाह, सैयद नसीम हैदर शाह समेत वॾे अंग में शहर शिरकत कई। उन मौके ते अॻुवाणनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कंहिं बि अस्पताल में सहूलियतूं कोन्हनि के जेके पैसा उतों बजट ठहे थी उन में बजट वॾो हिसो में कराची में निकिरी थो वञे, बाक़ी हिसो पहुचे थो जेको महीनो बि दवाऊं साल जूं नथियूं मिलनि। अस्पताल में छा थी चोरी थिए, स्कूलनि जो कीअं थो बेड़ो ॿुॾे, छा ख़राबियूं थियनि थियूं, इहो तव्हां मीडिया जो कमु इहो आहे। इहो कमु त असांजो अस्पताल सुधरनि। मां ॾींदुसि पाकिस्तान जे लाइ वोट ॾींदुसि। मां उन खे वोट न ॾींदुसि जेको मुल्क जो सौदो करे, उनखे वोट कोन ॾींदुसि। वो आहे डायबिटीज़ जो डायग्नोस्टिक एंड ट्रीटमेंट सेंटर, यानी तशख़ीस थी सघे डायबिटीज़ जी। उन खां पोइ जेके माण्हू तशख़ीस थियनि था जिन खे डायबिटीज़ आहे उन्हनि जो इलाजु, तव्हांखे ख़बर आहे डायबिटीज़ जो इलाजु पूरी ज़िंदगी करिणो पवंदो आहे। असां वटि औरतूं जूं बीमारियूं बि काफ़ी आहिनि। ॿिए फेज़ में असां उनखे शुरू कंदासीं। उन खां पोइ जेको टियों फेज़ आहे उन में असां हिनखे ट्रामा सेंटर ते एक्सीडेंट बि काफ़ी था थियनि पिया, उनखे कंदासीं ऐं त जीअं उन में तुर्त उन जो इलाजु थी सघे ऐं इंसान जूं जानियूं बची सघनि। आख़िर में जेको आहे हिकिड़ो बर्न सेंटर आहे, ऐं बर्न सेंटर जेके माण्हू सड़ी था पवनि पिया, औरतूं घणियूं करे सड़नि थियूं, ॿार सड़नि था पिया, ऐं उनजो इलाजु जेको सखर में बि कोन्हे, लाड़काणे में बि कोई बंदोबस्तु कोन्हे, वञिणो थो पए माण्हू खे कराची। सो उन जे असां कोशिशि कंदासीं त जीअं उहे सहूलियतूं उन्हनि खे मिलनि। मुसलसल 5-8 सालनि खां इहा कोशिशि हुई त हिन प्लाट ते को न को अहिड़ो कमु कजे जेको हितां जी आवाम ऐं ग़रीब आवाम जेको आहे उनखे का डिलीवरी ॾेई सघिजे। छाकाणि त हेल्थ फैसिलिटीज़ जेके गवर्नमेंट सेक्टर में आहिनि उन्हनि में एतिरियूं फैसिलिटीज़ न आहिनि, त प्राइवेट अस्पताल बि उहा हणंदासीं असां जेका फ्री ऑफ कास्ट हुजे, या जे रखियासीं बि कुझु पैसा त उहे एतिरा नॉमिनल रखंदासीं जेको आम ग़रीब माण्हू उन मां जीअं बेनिफिट थी सघे। सो डायबिटिक सेंटर इंशाल्लाह मुंहिंजो सखर में बि हिकिड़ो डायबिटिक सेंटर लेतो, शिकारपुर में लेतो, जिते असांजा 1000 माण्हुनि खे असां फ्री ऑफ कास्ट दवाऊं बि ॾींदा आहियूं ऐं प्लस जेको आहे इंसुलिन जेका ॾींदा आहियूं उन केस उन में ॾींदा आहियूं जेका मार्केट क़ीमत में 700 आहे त असां उनखे 350 में ॾींदा आहियूं। असां उन कंपनीज़ खां वठी करे उनखे कास्ट टू कास्ट ॾींदा आहियूं। आवाम जो वॾो फ़ाइदो आहे ऐं इन में जे सफ़दर शाह ख़ासि पंहिंजो उन लाइ महिनत कंदो ऐं पंहिंजो उनखे कामयाबु बणाइण जो मुंहिंजी उमेद आहे। ख़ुदा कंदो इन में कामयाबु थींदो ऐं आवाम खे वॾो फ़ाइदो थींदो। अॻुवाणनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो चवणु हुयो त अनवर अली खान मुगल मेडिकल सेंटर आवाम लाइ बहितरीनु मेडिकल सेंटर साबित थींदो, जितां भरपासे जो आवाम लाभ हासिल करे सघे थो। हिदायतुल्ला महर, आवाज़ TV न्यूज़, लखी गुलाम शाह।